ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में 3 हफ़्ता अॻु कुबो बस स्टैंड वटि मुबैना फ़ौरन जे सिधी फायरिंग में शहीद थी वियल पुलिस एहलकार सैयद गदा हुसैन शाह ऐं ज़ख़्मी थियल ए सेक्शन थाणे जो SHO अख्तर अबड़ो जे पर्सनल ड्राइवर शेर मोहम्मद जतोई वारे वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार सदाम मेंगल दिलबर शमज़ोई खे पुलिस 3 हफ़्ता गुज़रण बावजूद भी गिरफ़्तार करे न सघी आहे, जंहिं करे मुतासिर ख़ानदान पुलिस ते बेइतमादी जो इज़हार कयो आहे। इन सिलसिले में शिया अलायंस जे सॾ ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी जमातुनि जे अॻवाननि कारकुननि सैयद अकबर शाह जे इमाम बारगाह खां हिकु ज़बरदस्त एहतजाजी रैली कढी कोटुमोटू चौक ते धरणो हुयो, जिते मुज़ाहिरीन गिरफ़्तार कयो ऐं शहीद पुलिस एहलकार सैयद गदा हुसैन शाह जा कातिल गिरफ़्तार कया न रहिया। उन मौक़े ते शहीद एहलकार जे वॾे भाउ सैयद ज़मीर हुसैन शाह, सैयद अकबर शाह, सैयद सरवर शाह, नियाज़ हुसैन भट्टी, हाजी खान भुट्टो ऐं ॿियनि चयो त वाक़े खे 25 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस मुख्य जवाबदार सदाम मेंगल ऐं दिलबर शमज़ोई खे गिरफ़्तार कोन कयो आहे, जेका सरासर शहीद एहलकार सैयद गदा हुसैन शाह जे खून सां नाइंसाफ़ी आहे। उन्हनि वधीक चयो त पुलिस शहीद एहलकार जो पलांद त करे न सघी, वेतर कातिल धुर खां लखें रुपया उगाड़े खून ॾोहण जी साज़िश करे रही आहे। उन्हनि चयो त असांखे पुलिस ते बेइतमादी आहे, जंहिं करे असां IG सिंध DIG लाड़काणो खां मुतालबो कयूं था त कंहिं ज़िम्मेवार पुलिस ऑफिसर ते मुश्तमिल टीम जोड़े कातिलनि खे गिरफ़्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे।